नसीराबाद जे हद मां असांजे जवान मोहम्मद हसन मुगेरी खां नई मोटरसाइकिल एडवांस फुर्ती हुई, जवाहरदार जेल पहुची आहे। उन में उहा मोटरसाइकिल पोयां बीठी आहे असांजे 2026 मॉडल। उहा उनखे इनशाला अॼु उनजी हैंडओवर कंदासीं। न सिर्फ़ु असांजे हिते, पर मां तव्हांखे ॿुधायां थो त असांजी जेके केस असांजी टीम नसीराबाद जी पूरी वर्क करे थी। अल्हम्दुलिल्लाह असां प्राउडली फ़ख्र सां चऊं था त पूरे ज़िले में कमु करे थी असांजी सॼी टीम, जो अदा मोहम्मद इसाक़ शेख खां 12 जी हद मां फुर्ती रिकवरी असां करे ॾियूं था। ॿियो अहमद अली अब्बासी साहिब जी मोटरसाइकिल ते असां आजदारनि ॾे वियासीं, उते साहिब बि आयो, उते उन पनो ॾिनो। उनजी शहदाद कोट मां काफ़ी टाइम अॻु में मोटरसाइकिल फुर्ती, उहा मोटरसाइकिल अॼु उनखे चाबी ॾियूं था इनशाला। इहा अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे दुआउनि सां, ॿियो असांजो अली दोस्त आहे, उनखां मोटरसाइकिल काफ़ी पुराणी फुर्ती मीरो ख़ान जे हद मां, उहा गाॾी असां उनखे हिते हैंडओवर कयूं था। इहे सभु काफ़ी इन ई न सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, इन में जवादार फिज़िकली गिरफ़्तार थियल आहिनि। तव्हां ऐं यकीन कयो त हिन में पूरी असांजी टीम, असां तॾहिं असां तव्हांजा आॾो कंधु मथे खणण जहिड़ा आहियूं, ॻाल्हाइण जहिड़ा आहियूं ऐं सभु बीठा आहियूं त असांजी टीम, इहो सिर्फ़ु मुंहिंजो न, मुंहिंजी सॼी टीम जो शामिलु आहे, जेका असांजे जनाब SSP साहिब जी गाइडेंस में, उनजी कमांड में, जॾहिं असां में काई लचक नथी अचे त असांजी रिकवरी पॉसिबल थियनि थियूं। 5 लख रुपया कैश, 4 मोटरसाइकिलूं रिकवर, जवाबदार शख़्स 2 ज़ख़्मी, 3 जेल में, 3 तव्हांजे साम्हूं। अच्छा, अञा वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त क्रिमिनल ते असांजो रेडार, असांजी पंहिंजी पर्सनल इफर्ट्स जे हिसाब सां क्रिमिनल हिते असां रेडियूं कयूं, भॻवा एस्केप थी करे मुल्क खां ॿाहिरि वञे थो। जवाबदार तव्हांजे साम्हूं हिते बीठा, एयरपोर्ट तां गिरफ़्तार करायो मां त असां ईअं न आहे त को सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते ॻाल्हि हुजे, हिते गॾु रेडियूं थियूं, हितां भॻो पासपोर्ट टे ॿाहिरि, अल्ताफ़ दो चांडियो असां वटि गिरफ़्तार थियो। उनखां पोइ सिर्फ़ु इहे कम न, अञा ॿियूं बि शयूं जेके आहिनि, जेके हल्कियूं फुल्कियूं आहिनि, जीअं हिकिड़ो असांजे लाइ त तमामु हिकिड़ो अहम मैटर हुयो ऐं इज़त जो मसइलो हुयो त हिकिड़ी 2 छोकिरियूं पंहिंजो पाण पंवरनि जूं, उहे वञी कोर्ट में पेश थियूं, उनजे बदिले हुननि इंतिहाई ज़ुल्म जो किरदारु अदा करे हिकिड़ी औरत अगवा करे गन पॉइंट ते, मुस्मा साजिदा शेख, विथिन 2-3 डेज़ उहा रिकवर कई आहे। अॼु उनजी असां वटि 3-4 ॾींहं थिया आहिनि, अॼु उन में कोर्ट में थिए थो। असांजो फोकस हर कंहिं ॾे हूंदो आहे, असां कोशिशि कंदा आहियूं असां तव्हां मंझा आहियूं, तव्हां असां मंझा आहियो, त असां जेतिरो थी सघे तव्हांखे फैसिलिटेट करे सघूं ऐं तव्हांजी जेका एप्रिसिएशन मोड में असांखे मिले थी, यकीन करे असांजी दिलि तमामु वॾी थी वञे ऐं असां तमामु घणो कमु करण लाइ अञा बि रेडी आहियूं। जेतिरो वक़्तु हूंदासीं पूरी टीम इनशाला असां इहो चवंदासीं त अवाम खे कंहिं क़िस्म जी शिकायत मौक़ो न ॾियूं, उन्हनि जी दिलनि ते असां उन में का न का दिलनि मंझि का थोरी घणी जाइ ठाहे वञूं। इहो ई असांजो असासो आहे, इहा ई तव्हांजी मोहबत असांजी क़ीमत आहे, तव्हांजी जेका एप्रिसिएशन इहा असांजे लाइ फ़ाइदो आहे।